नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड में ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड जे वार्ड नंबर 4 जे रवासी शादीशुदा नौजवान नियाज़ मोहम्मद उर्फ नियाज़ू मलिक घणो नशो वापराइण सबबि बेहोश थी वियो, जंहिं बाद नौजवान खे ॻणती जोगी हालत में नौशरो फिरोजी अस्पताल नियो वियो आहे, जिते हू फोत थी वियो। नौजवान जी फोत थियण जो इतला मिलण ते संदसि घर में कोहराम मची वियो आहे। इन सिलसिले में फोती जे भाउ मोहम्मद अकरम मलिक ॿुधायो त असांजो भाउ हीरोइन जो नशो वापराईंदो हो। अॼु बि हिन नशो वापराए नशो घणो थियण सबबि हिन जी मौत वाक़ई थियो आहे। हिन चयो आहे त भरिया रोड भरपासे जे इलाइक़े में मंशियात सरेआम हलण सबबि हिन खां अॻु बि केतिरियूं ई नौजवान मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि, जॾहिं त नौजवान नस्ल सरेआम नशो हलण सबबि नशे जो आदी बणिजी वियो आहे। ॿिए पासे शहर जी सुञाण धुरियुनि ॻणती जो इज़हार कंदे शहर ऐं भरपासे में हलंदड़ सरेआम मंशियात ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।